पूर्णिमा ॾींहुं ही भगवान कृष्ण महारास रचायो हो। त अॼु पाण हुन जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं हिन ई पूर्णिमा खे रास पूर्णिमा, महारास पूर्णिमा ऐं कोजागरी पूर्णिमा भी चइबो आहे। ऐं हिन ई ॾींहं खां सुबुह शाम सर्दी जो अहसासु थियणु लॻंदो आहे ऐं हिन ई ॾींहुं पाण जो खीरनी ठाहींदा आहियूं। हिकु औषधि जो कमु कंदी आहे ऐं चवंदा आहिनि कि शरद पूर्णिमा ॾींहुं चंद्रमा खे ॾिसंदे अगरि सुई में धाॻो विझिजे त अखियुनि जी रोशनी वधी वेंदी आहे। ईअं ई बि खुले आसमान जे हेठां अगरि तव्हां हिकु टक थी करे चंद्रमा खे ॾिसंदा, हुन सां बि नेत्र ज्योति वधंदी आहे, ईअं चवंदा आहिनि। ऐं पौराणिक कथा जे अनुसार शरद पूर्णिमा जो हिन करे बि महत्व आहे कि हिकु त गोपिन महाराज रचायो हो भॻवान सां गॾु, ऐं ॿी मान्यता इहा आहे कि लक्ष्मी जी हिन रात जो भ्रमण करणु निकिरंदी आहिनि। त जो बि श्रद्धापूर्वक जागरण कंदे मिलंदो आहे हुन ते पंहिंजी कृपा बरसाईंदी आहिनि। त हिन करे नॉर्थ पासे अॼु जे ॾींहुं यानी शरद पूर्णिमा जे ॾींहुं घणेई पार्टी जो आयोजन थींदो आहे। खुले आसमान जे हेठां माण्हू जागरण पूजा भजन कंदा आहिनि, जंहिंसां उहा अमृत जी औषधि मिलंदी आहे। त अॼु असां पाण ॿुधण वारा आहियूं महारास जी लीला, भगवान कृष्ण जी लीला। जो अॼु जे ॾींहुं ही भगवान कृष्ण गोपिन सां गॾु महारास रचायो हो। पंहिंजे सनातन धर्म में घणेई अहिड़ा उत्सव आहिनि जंहिंजी उपासना ऐं आराधना जो संबंध सिधो आत्मा ऐं परमात्मा खे जोड़ण वारो आहे। ऐं उहो ई ॾींहुं आहे शरद पूर्णिमा जो, जंहिं ॾींहुं भगवान यमुना जे तट ते किनारे गोपिन सां रास कयो हो। ऐं हिन रास अॼु बि रोज़ राति जो निधि वन में थींदो आहे। सुबुह जो भगवान जे मुंहं मां चबायल पान ऐं ॾंदड़ अॼु बि रोज़ सुबुह जो मिलंदो आहे, जो ही सबूत आहे कि अॼु बि महारास रोज़ थींदो आहे। चवंदा आहिनि कि हिन रास खे जो बि ॾिसण जी इच्छा कंदो आहे राति में, उहो कॾहिं बि जिंदा न बचंदो आहे। घणनि ई साधु संतन भगवान जे दर्शन जे करे राति जो हुते ही रही विया, त ॿिए ॾींहुं हुननि जी लाश ही थी वई। जे हिकु कथा बि आहे कि हिकु दफ़ो कलकत्ता जो हिकु भक्त हो, हुन पंहिंजे गुरु खे ॿुधाई हुई कि हू जो भक्त हो भागवत कथा से हेतिरो मोहित थी वियो कि हर घड़ी वृंदावन वञण जो सोचंदो हो। ऐं गुरु हुनखे निधि वन बारे में ॿुधायो हो कि निधि वन में राति जो रास रचाइण भगवान अॼु बि ईंदा आहिनि। त हुनजे भक्त खे विश्वास ई न पियो थिए। हुन सोची हिकु ॾींहुं मां वृंदावन ज़रूरु वेंदसि। ऐं राधा रानी जी कृपा थी कि हू वृंदावन धाम बि पहुची वियो, बिहारी जी जो दर्शन बि कई। पर अञा बि हुनखे निधि वन में राति जो भगवान रास रचाईंदा आहिनि। हिन ॻाल्हि ते यकीन न पियो अचे। हुन सोचे कि ठीकु आहे, मां ई निधि वन में हिकु राति रही थो वञा, पोइ ॾिसूं था। त हू हुते लिखी वियो ऐं शाम जो जॾहिं पुजारी निधि वन खे ख़ाली कराइण आयो त ही भक्त जो हो हू वणनि जे पुठियां लिखी वियो ऐं हुते वञी करे पुजारी वापसि अची वियो। हुन सोचे कि अंदरि केर बि न आहे ऐं राति थी, ही अखियूं बंदि करे वेठो हो। ऐं ॿिए ॾींहुं जॾहिं निधि वन जी साफ़ सफ़ाई करण वारा आया त ॾिठो कि हिकु जो भाई आहे हू बेसुध पियो आहे, हुनजे मुंहं मां झाग पियो निकिरे। त भीड़ जवाब थी वई। सभिनीनि हुननि खे ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर हुनजी ज़बान न पई खुले। माण्हुनि हुनखे खाइण लाइ ॾिनो पर हुन कुझु बि खाधो पीतो न। ऐं 3 ॾींहं ईअं ई बेसुध पियो हो। 5 ॾींहंनि खां पोइ हुनजो गुरु जो हो, जो गोवर्धन में रहंदो हो, हुनखे ख़बर पई। हू आयो ऐं हुनखे पंहिंजे आश्रम में वठी वियो। त आश्रम में हिकु ॾींहुं हुन भक्त पंहिंजे गुरु खां पेन ऐं पेपर घुरियो ऐं पेन ऐं पेपर ॾेई करे गुरु मानसी गंगा में सनानु करणु हली विया। ऐं जॾहिं आया त ॾिठऊं कि हुन भक्त जो आहे दीवार जे सहारे कुझु लिखियो आहे। हुन में लिखियलु हो कि गुरु, मां इहा ॻाल्हि कंहिंखे बि न ॿुधाई आहे। तव्हां मूंखे ॿुधाईंदा हुआ कि निधि वन में अॼु बि भगवान रास रचाईंदा आहिनि, पर मां तव्हांजी ॻाल्हि ते विश्वास न कयो। लेकिन जॾहिं मां निधि वन में हुयसि त मां साक्षात श्री बांके बिहारी ऐं राधा रानी ऐं ॿी गोपिन खे रास रचाईंदे दर्शन कयो आहे। हाणे मुंहिंजे जीवन जी कोई बि इच्छा न आहे। हिन जीवन जो लक्ष्य हो उहो मां प्राप्त करे छॾियो आहे। हाणे जी करे मां छा कंदमि, छो त श्री श्याम सुंदर जी सुंदरता जे अॻियां ही दुनिया जी सुंदरता कुझु बि न आहे। मुंहिंजो अंतिम प्रणाम स्वीकार कयो। इहो पत्र हुन भक्त पंहिंजे गुरु खे लिखियो, जो अॼु बि मथुरा जे संग्रहालय में आहे ऐं उहो बंगाली भाषा में लिखियलु आहे। त अॼु बि महारास थींदो आहे ऐं महारास भागवत जे 10 स्कंद जे 5 अध्याय में हुनजो सॼो वर्णन आहे। ऐं चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं हू
महाराज जो वर्णन ज़रूर पढ़णु घुरिजे। त ही हो अॼु जो वीडियो महाराज जो, शरद पूर्णिमा जो। ऐं अॼु खां ई कत्ती जा सनान भी शुरू थी विया, त मां ॿियो वीडियो कत्ती ते ठाहींदमि। त तेसिताईं जुड़ियल हुजो, वरी मिलंदासीं। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।